अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं तव्हांजो पंहिंजो जीवत कुमार। अॼु हाज़िर थियो आहियां मॉडल पेपर नंबर 11 सां गॾु, जेके मॉडल पेपर सिंधी सब्जेक्ट स्पेशलिस्ट ऐं उन खां अलावा सिंधी लैंग्वेज टीचर जे हवाले सां जेको दोस्त टेस्ट ॾींदा उन्हनि जे लाइ ई लाभदायक हूंदो। मूंखे उमेद आहे त तव्हां में जेके बि दोस्त आहिनि उहो वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं ॾिसण खां पोइ पंहिंजी क़ीमती राय ज़रूरु वंड कंदा। ऐं उन खां अलावा जेकॾहिं ॿियो को दोस्त जेको तव्हांजो सिंधी सब्जेक्ट स्पेशलिस्ट लेक्चरार तोड़े जो IBA अखर तरफ़ां जेको ST खां अलावा सिंधी लैंग्वेज टीचर जूं जेके टेस्टूं कंडक्ट थींदियूं उन जे लाइ ई जेको मवाद आहे उहो लाभायतो थींदो। सो हलूं था अॼु पाण जेके आहिनि टोटल 10 सुवाल आहिनि ऐं हिन लेक्चर जी जेका शुरूआति कयूं था पाण साईं सचल सरमस्त जे असल नाले सां। त सचल सरमस्त जो जेको असल नालो आहे उहो कहिड़ो आहे? साईं ॾिनो अब्दुल मजीद, अब्दुल वहाब या अब्दुल रहमान। त इन जो सही जवाब थींदो अब्दुल वहाब। सचल सरमस्त जो जेको असल नालो आहे उहो मियां अब्दुल वहाब आहे। ॿियो नंबर सवाल आहे, कहिड़े दौर में काज़ी कादन खे जेको आहे काज़ी जो अहदो मिलियो? ठीक है, काज़ी कादन जेको आहे शुरूआती शाइर सम्झो वञे थो सिंधी अदब में, त उनखे जेको काज़ी जो बि लक़ब मिलियो हो। पर उहो लक़ब जेको आहे कहिड़े दौर में जेको आहे काज़ी कादन खे मिलियो हो? समा दौर में, तुरखान दौर में, कलोड़ा दौर में या अरगुन दौर में? त इन जो सही जवाब थींदो अरगुन दौर में। अरगुन दौर में जेको आहे काज़ी कादन खे काज़ी जो लक़ब मिलियो हो ऐं शाह हसन अरगुन जेको आहे इहो लक़ब ॾिनो हो। सिंधी अदबी बोर्ड कहिड़े सन में जेको आहे वजूद में आयो? सिंधी अदबी बोर्ड जो जेको बुनियादु आहे उहो कॾहिं पियो? 1956 ईस्वी, 1952 ईस्वी, 1953 ईस्वी या 1951 ईस्वी? त इन जो सही जवाब थींदो 1951 ईस्वी। सिंधी अदबी बोर्ड जो जेको बुनियादु पियो उहो 1951 ईस्वी में पियो। कसीदे लफ़्ज़ जी माना छा आहे? हाणे कसीदो जेको लफ़्ज़ आहे उनजी जेका लुग़वी माना आहे उहा छा आहे? इस्तिलाही माना जी ॻाल्हि हिते न पई हले, हिते हले पई लुग़वी माना जी। इरादो करणु, सना करणु, बयानु करणु या लक्षण ॿुधाइणु। त कसीदे लफ़्ज़ जी जेका लुग़वी माना थींदी उहो थींदो इरादो करणु। कसीदे लफ़्ज़ जी लुग़वी माना आहे इरादो करणु। मौलूद लफ़्ज़ जी लफ़्ज़ी माना या लुग़वी माना जेका आहे उहा छा आहे? नऊं पैदा थियल या नऊं ॼावल ॿार या सारा? त इन जो सही जवाब थींदो नऊं ॼावल ॿार। मौलूद लफ़्ज़ जी जेका लुग़वी माना आहे उहो आहे नऊं ॼावल ॿार। मसनवी जे लफ़्ज़ी माना कहिड़ी आहे या लफ़्ज़ी माना आहे देश? ॿिटो, अकेलो, नऊं या दास्तान? त इन जो सही जवाब थींदो ॿिटो। मसनवी जी जेका लफ़्ज़ी माना आहे या लुग़वी जेका माना आहे उहा आहे ॿिटो या जाड़ो। मसमन में घणियूं सिटूं हूंदियूं आहिनि? मसमन हिकिड़ो बैत जो क़िस्म आहे या ईं सम्झो शहर जो क़िस्म आहे, त उनमें घणियूं सिटूं हूंदियूं आहिनि? 6, 7, 9 या 8? त इन जो सही जवाब थींदो 8। मसमन में टोटल 8 सिटूं हूंदियूं आहिनि। मस्तस में घणियूं सिटूं हूंदियूं आहिनि? 6, 7, 9 या 8? त इन जो सही जवाब ॾींदो मस्तस में 6 सिटूं हूंदियूं आहिनि। घणियूं हूंदियूं आहिनि? 6 सिटूं हूंदियूं आहिनि मस्तस में, ऐं मसमन में हूंदियूं आहिनि 8 सिटूं। इल्म बदी जी लुग़वी माना छा आहे? हाणे इल्म बदी जेको आहे उनजी लुग़वी माना कहिड़ी आहे? नई ऐजाद, नऊं फन, नऊं निशान या नऊं इल्म? त इल्म बदी जी लुग़वी माना थींदी नई ऐजाद। ठीकु है। वाई लफ़्ज़ जी लुग़वी माना देश आहे। हाणे वाई जेको लफ़्ज़ आहे उहो संस्कृत जे लफ़्ज़ वाया मां वरितल आहे, पर उनजी जेका लुग़वी माना आहे उहा कहिड़ी थी थिए? ऐजाद, फन, वर्लाप या ॻाल्हि? त इन जो सही जवाब थींदो ॻाल्हि। वाई जी जेका लुग़वी माना थिए थी उहो थिए थी ॻाल्हि। त ही हो अॼु जो पेपर। मूंखे उमेद आहे त इहे 10 सवाल जेके आहिनि त बुनियादी सवाल, पर इहो तव्हांजे लाइ लाभायता थी सघनि था। सो पंहिंजी राय खां ज़रूरु आगाह कजो ऐं इंशाअल्लाह मिलंदासीं वरी नए क्लास में। तेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।